जेकबाबाद का खबर शामिल क्यों पिया ब्यूरो चीफ वसीम इकबाल की रिपोर्ट मुताबिक जिला जेकबाबाद वापडा चीफ एग्जीक्यूटिव बशीर अहमद सुप्रीडेंट इंजीनियर परवेज अहमद फुलापोटो शिकारपुर AXAN अल्ताफ हुसैन कहरी जेकबाबाद STO वापडा मोहम्मद फरहान मेमन जेकबाबाद चेयरमैन वापडा एम्प्लॉइज यूनियन जेकबाबाद अहमद अली लाशारी वारन जी ज़िले ऐं तालके जेकबाबाद शहर के बिजली के वाइपे इदारन से खुली कचहरी डिस्ट्रिक्ट काउंसिल महरान हाल में थी जिते वापडा अमलदारन पारा बिजली के बिलन में मानुन से गाल बोल करे उन्हनि जी बिजली के मसलन के हल किया वियो। वधिक तफसील इन रिपोर्ट में। ये कमर्शियल इदारा है ना, उन मसलो भी बुधूं उन गाल भी बुधूं उनके असां भी पंहिंजी गाल समझायूं भीड़ कंदो तव्हांजा मसला हल न थींदा। इते ही वेही रहो सुकून सां हिकु हिकु माण्हू करे पंहिंजा ॾींदो वञे उन उते ही असां मसलो हल करण ॾींदी इते ही उनका बाद में सर एक फॉर्मेलिटी के तौर पे सेप्को वारन एक खुली कचहरी किया जिनका कोई ॾिसी सघो था ये कॾहिं खुली कचहरी थी न आहे जी हे थी थिए उन खां बाद में इन जो मौक़ो बीहो आहे त अवाम खे असां रिलीफ ॾींदासीं यानी रिलीफ जे नाले ते हिकिड़ी फॉर्मेलिटी असां काॾे वञूं मिस्किन माण्हू घर हलायूं या महांगाई बि बिल ॾियारींदा वञूं मोकिलियो आहे ऐं उन खां पोइ असां जॾहिं हुनखे आयासीं वापडा ऑफिस उन्हनि खे ॾेखारियो बि आहे मीटर बि कटे विया आहिनि को बि जेको आहे त 250 यूनिट मोकिलण या हिते ॾेखारियो त मीटर वारो 9 मीटर ॾेखारियो छा मीटर तव्हांजे घर ते लॻल आहे लॻल आहे बिल्कुलु बबू में एन टाइम हली करे तव्हां ॾिसो न हुजे मां ॿियो छॾियो आहे यूनिट तव्हां हुते ॾिसो यूनिट जेके लॻल आहिनि 54 घटि मिले जीअं ॿिए जे घर जो 500 आहे 800 आहे जेको आहे मुंहिंजो पियो बि भरंदो जेके बि मुंहिंजा महीना माते आहिनि मां उनजो बिल्कुलु भली कंहिंजो बि चेक करो 500,000 मथे आहे ई न खपे पंहिंजो बिल जेके बि महीना मुंहिंजे मथां आहिनि मुंहिंजो पियो बि भरंदो बाक़ाइदे 500 जीअं ॿिए जो घर जो 500 आहे त मां बि 500 हिकु बिल जे मथां आया आहिनि हाणे असां सां नाजाइज़ी आहे असां सां